मुसलसल काफ़ी कारोबार कया है जिन में मां नाकाम वियो आहियां। व्याज ते पैसा खणी खणी कर्ज़ जे दलदल में फासी वियो आहियां। व्याज खोर माण्हू मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन खां तंग थी मां ख़ुदकुशी करे रहियो आहियां। ही कहिड़ो ज़ुल्म थो करे शफ़ीक? मूमल पाण खे न मारियां त छा कयां? कर्ज़नि मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। तुंहिंजे बाबा बि त तोखे मिल्कियत मां हिसो ॾियण जे लाइ साफ़ साफ़ इनकार करे छॾियो आहे। शफ़ीक ख़ुदकुशी बुज़दिल कंदा आहिनि, मसइलनि सां मर्द थी मुंहुं ॾे। ही ॾुखियो वक़्तु दुबे जो पाणी आहे, जल्दी सुकी वेंदो। तुंहिंजो पीउ तोखे मिल्कियत मां हिसो कान ॾींदो। तूं अलाह ते भरोसो रख, मां हाणे ई थी वञा। बाबा, अॼु शफ़ीक पाण खे ॻोल्ही पियो हणे। जेकॾहिं मां न ॾिसां सां त हू पाण खे मारे छॾी आ। शफ़ीक पाण खे मारे पियो, पर छो? हू कर्ज़ में जकड़जी वियो आहे। मां तुंहिंजी न्याणी मेड़ थी आई आहियां। मुंहिंजो जेको बि तव्हांजी मिल्कियत में हिसो लॻे थो उहो मूंखे ॾियो त मां पंहिंजे मुड़ुस खे ॾियां त हू पंहिंजो कर्ज़ लाहे। जेको तुंहिंजी शादी में तोखे ॾाज ॾिनो हो न, उहो ई तुंहिंजो हिसो आहे। असांजे ख़ानदान में धीअरुनि खे मिल्कियत मां हिसो नाहे मिलंदो। ॿीहर मिल्कियत मां हिसो वठण जे लाइ मुंहिंजे दर ते न अचिजांइ। बाबा साफ़ इनकार करे छॾियो हिसे ॾियण खां, पर तूं दिलि न लाहे। अलाह वॾो करीम आहे, उहो असांजी मदद कंदो। बेशक अलाह मददगार आहे हर इंसान। भेण तूं परेशान न थी। बाबा हिसे खां इनकार कयो आहे त ख़ैरु आहे। ही भाउ तुंहिंजो अञा ज़िंदा आहे ऐं पंहिंजी मिल्कियत मां तोखे हिसो ॾियणु आयो आहे। हाँ दा, तूं सच पियो चवीं? हा हा मूमल भेण, हे वटि प्लाट जा कागज़ ऐं जेको 80 लख जो आहे। प्लाट विकिणी ऐं अदा शफ़ीक पंहिंजो कर्ज़ लाहे ऐं कारोबार चालू करे। अदा, मां तुंहिंजो इहो अहसान कॾहिं बि लाहे न सघंदसि। इन में अहसान जी ॻाल्हि न आहे भेण, ऐं ॿाहिरनि ते भेनरनि जो हक़ आहे। भेण ऐं पंहिंजी धीउ खे ॾाज ॾियणु एतिरो ज़रूरी नाहे जेतिरो हुननि खे पंहिंजी मिल्कियत मां हिसो ॾियणु ज़रूरी आहे। ॾाज ॾियणु दुनिया जी रस्म आहे, पर मिल्कियत मां हिसो ॾियणु रब काइनात जो हुकुम आहे। जेतिरो थी सघेव पंहिंजी न्याणियुनि खे पंहिंजा हक़ ॾियो ऐं पंहिंजी आख़िरत बचायो।